अजीजान ग्रामी, बिरादरान इस्लाम, अजीज दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, अल्लाह ताला पांजे फज़ल ऐं करम ऐं बाज सां अजो अवां असांखे उहा महफ़िल नसीब फरमाई आहे जे महफ़िल जो मोर अल्लाह सिंजो ही मिठो कुरान शरीफ, जे कुरान शरीफ जो बुधण त नसीब थियो आहे, बुधाइण त नसीब थियो आहे, पर जे कुरान पाक जी अल्लाह ताला अवां असांखे हिन गुनाहगार अखियुनि सां ज़ियारत भी नसीब फरमाई आहे। नबी संजन फरमायो जेको गुनाहगार अखियुनि सां कुरान शरीफ के ॾिसे तो अल्लाह से उन जे ज़िंदगी जा समूरा सगीरा गुनाह माफ़ तो फरमाए। मां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे बिरादर मुकर्रम कारी अब्दुल मालिक साहब जन जो, जिन असांखे हिन दीनी गॾजाणीअ में, दीनी प्रोग्राम में हाज़िर थियण जी दावत ॾिनी। अल्लाह ताला शल अवां असांजी हाज़िरी ऐं जिन दोस्तनि ख़र्च कयो आहे हीअ दीनी गॾजाणी कराई आहे, अल्लाह ताला उन्हनि जे रिज़्क़ में, माल में बरकत ॾे, दुनिया ऐं आख़िरत जूं भलायूं ऐं कामयाबियूं नसीब अता फरमाए। ऐं मां पंहिंजे मारूज़ात खां पहिरियां समूरी जमात सगोरी खे गुज़ारिश थो कयां, तव्हां बि अची झट घड़ी अल्लाह जो कुरान पाक ॿुधो। पुराणा ईंदड़ो हिन ॻोठ में अल्हम्दुलिल्लाह असां वटि हिकु अल्लाह जो कुरान, ॿियो मिठे मोहम्मद करीम जो शान। अचो तव्हां भी झट घड़ी अची अल्लाह जो कुरान पाक ॿुधो। हीअ रहमत भरी महफ़िल आहे, जिते कुरान पढ़ियो वेंदो आहे उते अल्लाह जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु वसी पई। मां जे साम्हूं कुरान पाक जी सूरत हामीम सजदा मां हिकड़ी आयत सगोरी तिलावत कई आहे, आयत नंबर 30। इंशाअल्लाह उन जी माना मफ़हूम भी बयान थींदी, पर ही जेके महीना हली रहा आहिनि ये महीना भी वॾे शान वारा। जॾहिं भी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी मुबारक में ये महीना ईंदा हा, रजब जो महीनो, शाबान जो महीनो, रमज़ान शरीफ जो महीनो, हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबूवत वारा हथड़ा मुबारक मथे खणी अल्लाह से घों ये दुआ घुरण फरमाइंदा। ओ नबी साईं दुआ घुरण फरमाइंदा, अल्लाहुम्मा बारिक लना फिर रजब व शाबान व बल्लगना इला रमजान। ए मुंजा अल्लाह सही रजब जो महीनो आहे, शाबान जो महीनो आहे, असांजी ज़िंदगियुनि में, असांजे उम्र में बरकत विझो, असांखे रमज़ान शरीफ जो भलारो महीनो ज़िंदगी हयातीअ में नसीब फरमा। ये वॾे शान वारा महीना रजब जो महीनो, हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मेराज जो महीनो, शाबान जो महीनो भी वॾे शान वारो। इनमें जेका 15 शाबान जी रात आ या वडी फजीलत वारी रात आ। हदीस पाक जे अंदर तो जे जॾहिं भी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी मुबारक में शाबान जो महीनो 15 शाबान जी रात ईंदी, हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सजी रात जन्नतुल बकी में पांजो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत वारो मुसलो विछाए करे अल्लाह संजी नमाज पढ़ण फरमाइंदा। सजी रात नबूवत वारे अखियुनि मुबारकनि मां मोतीअ जे दाणनि जहिड़ा गोड़ा मुबारक वाहे। अल्लाह ताला खां गुनहगार उम्मत जे बारे में माफ़ी ऐं मग़फ़िरत जूं दुआऊं घुरदे गुज़ारदा। असां वरी उम्मती इन रात में मोमबतियूं ॿारींदासीं, फटाका ॿारींदासीं, रात या फटाकनि बाण जी नाहे। ओ सॼो साल असां चाहींदा हूं का अहिड़ी घड़ी मिले जीअं असांजी दुआ का अल्लाह संजी बारगाह में क़बूल थी वञे। पर 15 शाबान जी रात हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो सिज लहण खां वेंदे ॿिए ॾींहं जे सुबुह जे सिज उभरण ताईं अल्लाह ताला जी ज़ात आम ऐलान फरमाईंदी आहे, बानो जेका शइ वणेव घुरण तां जो कम आहे ॾियण मां अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़ात जो कम आहे। परेशान आयो दुआ घुरो त जो की रात जी बरकत सां तां जूं परेशानियूं ख़त्म कयां।
बीमार आयो दुआ घुरो त जो गिराज जे बरकत सां मां अल्लाह से तव्हांखे बीमारी खत्म करे शिफा कामला आजला नसीब फरमाया। जेकॾहिं जबलनि ऐं पहाड़नि जेतिरा ॾोहे गुनाह तव्हां खां थी आया आहिनि दुआ घुरण तव्हांजो कमु आहे जो की राति जे बरकत सां जबलनि पहाड़नि जेतिरा ॾोह गुनाह माफ़ करे जहन्नम खां बचाए जन्नती करण मां रब जी ज़ात जो कमु। पर जेकॾहिं औलाद जी नेमत खां महरूम हो दुआ घुरो त अॼो की राज जे बरकत सां मां अल्लाह से तव्हांजी खालिन झोलिन खे साफ़ करे तव्हांखे औलाद जी नेमत सां माला माल। कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो या बुल मयशा इनासौ या बुल मयशा ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकुराना व इनासा वयजअलु मन यशाअ वकीमा। अल्लाह से फरमाया तो मुझी मर्जी के पुट ही पुट दिया मुझी मर्जी के न्याणियों न्याणियों दिया मुझी मर्जी के बई गडे दिया पुट भी दिया न्याणियों भी दिया मुझी मर्जी के औलाद ही न दिया तो मां रब खां को पुछण वारो ही ॾियण ते अचे त सिर तगारी खणण वारे के मज़ूर के 10-10 बाल जे न ॾियण अचे त जहाज़नि में पेजोरनि में घुमण वारा पेट्रोल पंपनि जा ज़मीन जा मालिक पुट त पंहिंजी जाइ ते न्याणीअ लाइ सिकदा। या 15 शबान जी रात हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो 15 शबान जी रात अल्लाह ताला कल्ब कबीले जे रिढन ऐं बकरिन जे वारन खां भी वधीक अल्लाह ताला पंहिंजे गुनहगार बानन ऐं बानन खे माफ़ी ॾेई जहन्नम खां बचाए जन्नती थो बणाए। अरब में हिकिड़ो कबीलो आहे जंहिंजो नालो आहे कल्ब कबीलो। उन इलाके जूं रिढा बकरियूं जेके आहिनि उन्हनि जे कल जे मथों जेके वार आहिनि उहे तमामु घणा घाटा आहिनि तंहिंजे करे नबी सां जन उन कबीले जो मिसाल शहबान भी शान वारो और रमजान शरीफ जो महीनो भी वडे शान मान मर्तबे वारो शहर रमजान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरान। ॾाढा जो सुभान अल्लाह फरमाए शहर रमजान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। रमजान जो महीनो महीने जो सरदार जे महीने जो अल्लाह ताला कुरान पाक में नालो बयान फरमाश एडे शान मान मर्तबे वारो महीनो जो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो रमजान जे महीने जे चंड बीहण सां जहन्नम जा दर बंदा थियन जन्नत जा दर खुलीदा वञन शैतान बदजी समुंडनि जे किनारनि ते कैद था थियन। माण्हू नफिल तो पढ़े सवाब फर्द तो पढ़े 70 फर्द जो सवाब हिकिड़ो ख़त्म तो पढ़े 70 ख़त्म जो सवाब। रमजान शरीफ जो महीनो दुआउनि जे क़बूलियत जो महीनो हदीस पाक जे अंदर तो अचे हज़रत रज़ी अल्लाह ताला नो फरमाए तो जेको भी शख्स रमजान शरीफ जे महीने में अल्लाह से रज़ा खातिर हिकिड़ो रोज़ो रखे तो अल्लाह ताला उन बानीअ खे हिकिड़े रोज़े जे बदले में 70 साल जे पंध जेतिरो जहन्नम खां परे जन्नत जे वेझो थो करे। दुआउनि जे क़बूलियत जो महीनो रमजान जो सलासतुन ला तुरद्दु दावतुन टे दुआ अल्लाह से खाली न थो मोटाए। आदिल बादशाह जी दुआ मज़लूम जी दुआ 3 नंबर ते रोज़ेदार सॼो ॾियारो उन बुख ते गुज़ारे जंहिंमहिल शाम जे टेम ते रोज़े खोलण खां 2 मिंट अॻु में हथड़ा खणी दुआ तो घुरे रोज़ेदार जी या दुआ अल्लाह जे अर्श खे भी धोड़े थी छॾे। अल्लाह सभिनी खे छलइयो भलारो महीनो रमजान शरीफ जो ज़िंदगी हयाती में नसीब। नबी साजन हुकुम फरमाया त रजब जे महीने को शाबान जे महीने को आस्ते आस्ते रमजान जे महीने की तैयारी शुरू कयो। आस्ते आस्ते काठियूं गॾु कयो आस्ते आस्ते सौदो सामान गॾु कयो
रमज़ान शरीफ जे महीने जे लाइ असां सौदो सामान रखूं था अल्लाह से तव्हांखे रजब शाबान खां रमज़ान जे महीने जो अजर सवाब ॾियणु शुरू फरमायो त रजब जो महीनो भी शान वारो 15 शाबान जी रात रमज़ान शरीफ जो महीनो भी शान वारो और ही जेको रजब जो महीनो हली रहियो आहे ही हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जो महीनो आहे नबी साईं जे मेराज के अल्लाह ताला कुरान शरीफ में बयान करणो फरमायो कुरान अजीम में अल्लाह ताला फरमायो सुब्हानल्लज़ी असरा सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर ईमानी जज्बे सां पाक आवाज़ात जे सैर सफर करायो पांजे बाने के रात जे कुछ हिस्से में मस्जिद हराम को मस्जिद अक्सा मस्जिद अक्सा का 7 आसमानन का मथे घुराए करे रूबरू पांजे ज़ात जो दीदार है मुलाकात नसीब फरमाई असां परेशान थींदा हूं मायूस थींदा हूं चवंदा हूं त काडो न काडो सैर सफर करे अचूं घुमी अचूं त जीअं असां फ्रेश थियूं नबी साईं के वॾियूं तकलीफ़ आयूं मक्के शरीफ हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा मक्के जे काफरन ताइफ जे मैदान में पत्थरन जो मींहुं वसायो नमाज जे दौरान हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथों उठन जा ओझ उछलाया विया रस्तन में कंडा विछाया विया नबी साईं जे सहाबा इकराम के तकलीफ़ हज़रत बिलाल साईं के मारे मारे गरम वारीअ ते सुमारियो वियो हज़रत अम्मार साईं जे जिस्म में लोह जूं सीखां आर पार कयूं वयूं हज़रत खब्बाब ऐं हज़रत खुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हुमा के वॾे मां वॾियूं काफ़िरन तकलीफ़ ॾिनियूं लोह जूं सीखां खणी करे लोह जा टुकड़ा खणी करे बाहि ते तपाईंदा हा जॾहिं ॻाढ़ा लाल थी वेंदा उहे खणी करे इन्हनि साहबनि सगोरनि जे सीननि मुबारकनि ते रखदा हा इहे लोह जा टुकड़ा विसामी वेंदा हा इन्हनि भलारनि जा सीना मुबारक पुठियूं मुबारक जूं खला रिजदियूं गोश्त रिजदो हो ये लोह जा टुकड़ा विसामी वेंदा एडियूं तकलीफ़ा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिठियूं नबी साईं के शायर कोठिन पिया मक्के जा काफिर नबी साईं के मजनून कोठिन पिया अल्लाह ताला कुरान अज़ीम में जवाब ॾींदे फरमायो नून वल कलम वमा यस्तरून मा अंत बिनिअमत रब्बिक बिमजनून तमाम मुझे मिठे मोहम्मद करीम इमाम अल-अंबिया के नऊज़ बिल्लाह मजनून दा कोठो मुझो प्यारो पैगंबर मजनून ना है सियाणन जो भी सरदार आ मां दुनिया के मिठे मोहम्मद करीम जे सदके जोड़ियो मेराज वारी रात सामू बियारे अल्लाह से फरमायो लौला कलमा खलक़तुल अफलाक प्यारा पैगंबर तोखे पैदा न किया द जान ही पैदा न किया आसमान के पैदा क्यों मैं तुझे सदके जमीन के पानी जे मिथा विछायो मैं तुझे सदके जबल पहाड़ पैदा किया मैं तुझे सदके आसमान जमीन सिज चंद सितारा तुझे सदके अल्लाह ताला फरमायो फलौला मुहम्मदुन मा खलक़तु आदम वलल जन्नत वलन नार प्यारा पैगंबर जे मां अल्लाह से तोखे पैदा न किया त आदम के भी पैदा न किया जन्नत जन्नम के भी पैदा न किया प्यारा पैगंबर ने सजे जहान के मां अल्लाह से तुझे सदके जोड़ियो थी मां ताड़े प्यारे पैगंबर के नऊज़ बिल्लाह मजनून था अल्लाह से जवाब दे फरमाया नून वल कलम वमा यस्तरून
निअमत रब्बिक बिमजनून। तव्हां पाण चरियाओ मुंहिंजो इमामुल अंबिया त सियाणनि जो बि सरदार आहे। तव्हां असांजो मिठो मोहम्मद करीम सियाणनि जो सरदार। तव्हां असांजो मिठो मोहम्मद करीम सखियुनि जो सरदार। तव्हां असांजो मिठो मोहम्मद करीम दिलेरनि ऐं बहादुरनि जो सरदार। तव्हां असांजो मिठो मोहम्मद करीम हसीननि ऐं जमीलनि जो बि सरदार। मिठो मोहम्मद करीम तो चोॾीअ जे चंड खां बि वधीक हसीन ऐं जमील। तंहिंजे करे ॾके अल्लाह वारे जो चांद से तशबीह देना ये भी क्या इंसाफ है। चांद से तशबीह देना ये भी क्या इंसाफ है। चांद के मुंह में छाया मेरे बदनी का चेहरा साफ है। भले चोॾीअ जे रात जो चंड छो न हुजे उन ॾे जेकॾहिं चिता निहार दो अंदर सना सना दाग नज़र ईंदा। मिठे मोहम्मद करीम जो नबूअत वारो नूरानी चेहरो मुबारक जो दागन खां पाक आहे। तंहिंजे करे हिकिड़ो साहबी फरमाए थो हज़रत अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो हिकिड़े ॾियारे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आराम करे रहिया आहिनि। मां ॾिठुम नबी साईं आराम था कनि चेहरो मुबारक चिमके थो। मां जो ॾिसां त सयूं नबी साईं जे चेहरे में चमक वधीक आहे। आसमान ॾे निहारियमि त चोॾीअ जो रात जो चंड उहो बि मुल्क खे रोशन कयूं बीठो। मां जो ॾिसां चंड में चमक वधीक आहे कि न नबी साईं जे नबूअत वारे नूरानी चेहरे मुबारक में। वो साहबी फरमाए तो केमल आसमान ते बीठल चोॾीअ जे चंड ॾे पोइ निहारियां केमल नबी साईं जे नबूअत वारे नूरानी चेहरे मुबारक ॾे पोइ निहारियां। हर हेॾे पोइ ॾिसां होॾे ॾिसंदे ॾिसंदे दिलि इहो फ़ैसिलो ॾिनो जो मूंखे नबी साईं जो नबूअत वारो नूरानी चेहरो मुबारक चोॾीअ जे चंड खां बि कई सा वधीक चमकंदे नज़र आयो। टिन शयुनि जी ज़ियारत खे अल्लाह ताला हिदायत जो ज़रियो बणायो। टे शयूं कहिड़ियूं? ओ पीरे नंबर ते अल्लाह ताला फरमाए न अवल बैतु लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। पीरियों त अल्लाह ताला काबतुल्लाह शरीफ जी ज़ियारत खे हिदायत जो ज़रियो बणायो आहे। केतिराई गुनहगार केतिराई बदकार काबतुल्लाह शरीफ जी ज़ियारत करे हिदायत वारा थिया। वॾनि वॾनि गुनाहनि खां तौबा ताइब थी करे जन्म खां बची जन्नत जा हक़दार ऐं वारिस थिया। नबी साईं जे ज़माने में नबी साईं जे नबूअत जो चर्चो तो आम हले। अबू जहल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सख्त दुश्मन लगो पियो आहे। अबू लहब उतबो शेबो ये नबी साईं जा सख्त दुश्मन लगा पिया आहिनि। काफिरनि जो इरादो इहो हो त मुसलमाननि जे ताक़त में इज़ाफ़ो न थिए। खबर तॾहिं पई ओचिते ऐलान थी आहे त जो मके शरीफ में हिकिड़ी क़ौम जो सरदार अचे थो जंहिंजो नालो तुफ़ैल बिन अमर वालदूसिया। ऐलान थी फिर हिनखे खबर पई अबू जहल खे क़ौम जो सरदार तो अचे हिते। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत जो आम चर्चो तो हले। जेकॾहिं इहो मुसलमान थियो त मुसलमान जी ताक़त वधी वेंदी। वो मके शरीफ जे ॿाहिरां वञी करे उन क़ौम जे सरदार तुफ़ैल जो इस्तक़बाल थो करे। चई बाबा तूं हाणे मके शरीफ में आयो आहे भले जेतिरा ॾींहं वञी रहो तूं मुंहिंजे ओताक ते महिमान थी रहंदे ॿाहिरि न निकिरजांइ। चई भला छाजे करे मूंखे ॿाहिरि निकिरण नथो ॾे। जीअं असांजे शहर में असांजे हिन मके शरीफ में हिकिड़ो शख़्स पैदा थियो आहे जंहिंजो नालो आहे मुहम्मद। नालो ई अल्लाह अहिड़ो रखियो सॼण वठे बि चपन खे चुमी अचे दुश्मन वठे बि चपन खे चुमी अचे।
नालो तस मोहम्मद उनजे हथ में किताब नालो तस कुरान शरीफ चवे तो दही अल्लाह से जो मोकलियल किताब तेजे करे तू उन दे न वंजाए जे तू त मक्के शरीफ में रहे तो तू न शख्स के ॾिठो हूंदो तू भी कुरान शरीफ ॿुधो हूंदो पोइ भी तू उन खां परे लॻो पियो आहे उन जी मुखालफ़त में बीठो आहे मूंखे छो थो झले मूंखे भी ॻाल्हि सम्झ में न आई त न वेंदो मां हिते अबू जहल ज़ालिम चवे थो ए तुफैल उन जो जेको चेहरो आहे उहो चोॾीअ जे चंड खां वधीक हसीन जमील आहे जेको उन वटि किताब कुरान शरीफ आहे उहो माखीअ खां भी वधीक मिठो आहे पान के रोके न सकती हल भला एडो सख्ती सां झले तो ठीक आ मां न निकिर आखिर ॾींहुं गुज़रियो ॿ ॾींहं गुज़रिया वो मक्के शरीफ जे घिटन खां ना वाक़ुफ़ हिकड़े ॾियारे रात जे टेम ते कंहिं कम सां अबू जहल जे बंगले मां उताक मां निकतो अल्लाह जी कुदरत उनखे घिटी उहा त अची वई जेका सिधो काबतुल्लाह शरीफ ॾे अचे पई सिधो काबतुल्लाह आयो ईंदे ईंदे पीरियों त काबतुल्लाह शरीफ के ॾिठे त उन जा शिरक ही निकरी बियो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काबतुल्लाह शरीफ में तहज्जुद जी नमाज में कुरान पाक पढ़न पिया और हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एडो मिठो कुरान अजीम पढ़दा पूरी दुनिया जा आलिम गॾु थियन पूरी दुनिया जा हाफिज गॾु थियन पूरी दुनिया जा कारी साहब गॾु थियन हिकड़ी भी अहिड़ी कुरान अज़ीम जी आयत न पढ़ी सघंदा जहिड़ी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत वारी पाक ज़बान मुबारक सां पढ़दा माण्हू त ॿुधी ख़ुशि थींदा पर लखनि जी तइदाद में आसमान तां नूरी मलाइक लही करे हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़बान मां अल्लाह जो कुरान ॿुधदा नबी ज़ैन पढ़ंदा अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान अश्शम्सु वल कमरु बिहुस्बान वन नज्मु वश्शजरु यस्जुदान वस्समा रफ़अहा ववज़अल मीज़ान अल्लाह ततगऊ फिल मीज़ान वकीमुल वज़न बिल क़िस्त वला तुख़सिरुल मीज़ान वल अर्ज़ वज़अ लिल अनाम फ़ीहा फाकिहतुन वन नख़्लु ज़ातुल अकमाम वल हब्बुल अस्व वर रैहान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान खलकल इंसान मिन सलसालिन कल फख्खार वखलकल जान्न मिन मारिजिम मिन नार फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान आए कुरान पाक मिठो के न उन काफर हिकु त तुफैल बिन अमर वाल दूसरी हिकु त काबतुल्लाह शरीफ जी ज़ियारत कई बियो नबी साईं जी नबूवत वारी पाक ज़ुबान मुबारक मां कुरान शरीफ ॿुधाई और वो काफर उते जो देखो ना खोड़े वही तो रहे इं तो रोए अखिन मां पानी इं तो वे गोड़ा इं तावन जी मीं जो पानी ने सारे में वहंदो आ
झट मस गुजरी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्मी पांजी तिलावत नमाज पूरी करे बाहर निकता ही जो दिसन काफर ज़ारो कतार होए तो साईं काफर कुड़ाइन ता सच्चा हो कुरान पाक जेको आयो अल्लाह से जो मोकलियल सच्चो किताब आ माखे त मानू चोन पिया त शेर ने बेतन ला केड़ियूं गालियूं बाकन तां जे खिलाफ तां भी सच्चा हो कुरान अज़ीम भी सच्चो आ साईं जल्दी क्यों मुखे भी कलमो पढ़ाए कुरान जा सबक पढ़ायो मां भी जहन्नम को बची जन्नत जो मालिक वारिस हकदार था एक अल्लाह जिंदाबाद एक तो काबतुल्लाह शरीफ जी ज़ियारत की अल्लाह से हिदायत जो ज़रियो बना एक बे नंबर ते अल्लाह ताला है न कुरान अजीम जी ज़ियारत के भी हिदायत जो ज़रियो बनायो और फरमा हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरकान बे नंबर ते कुरान शरीफ हिदायत जो ज़रियो ट्रेन नंबर ते अल्लाह ताला रहमतुल आलमीन जे नबूवत वारे नूरानी चेहरे मुबारक जी ज़ियारत के भी हिदायत जो ज़रियो बनायो कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ट्रेन नंबर ते रहमतुल आलमीन जे नबूवत वारे नूरानी चेहरे मुबारक जी ज़ियारत के भी अल्लाह से हिदायत जो ज़रियो बढ़ायो हिकड़ो मिसाल नबी ज़ंजर मक्के शरीफ में काबतुल्लाह शरीफ में नमाज पढ़ंदा वञन कुराड़ी आ मथों गंद जूं ढेरियूं दी उछलाए रस्ते में कंडा दी विछाए नबी ज़ंजर आशिक परवाना साहबा कराम अल बेदेजाम चवंदा है मिठा मोहम्मद करीम असां त तां जे मथों कख भी बर्दाश्त न कंदा आहियूं या केर थींदी आ जेका तां जे मथों गंद जूं ढेरियूं उछलाए रस्ते में कंडा विछाए के इजाजत ॾियो त हिन कुराड़ी जी ख़बर वठो नबी साईं ने फरमायो कुराड़ीअ खे न झलजो जे कुराड़ीअ खे हया न आहे त अल्लाह से कखन कानन के हया तो दे जो को भी कख को भी कानू मां इमाम अंबिया जे नबूवत वारे जिस्म मुबारक जे मथां किरे ई नथो छॾियोस कुराड़ीअ खे ज़ियारत कंदी रहे मन न मन इहा भी कॾहिं न कॾहिं कलमो पढ़ी मुसलमान आखिर ॾींहुं गुज़रियो ॿ ॾींहं गुज़रिया टे ॾियार हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ता गुजर जो क्यों त कुराड़ी नजर न आई नबी साईं सहाबा इकराम ने निहारे करे पुछा कणो फरमायो शाह भला ता मुको कुराड़ी के झलिया वा शाह नबी साईं आशिक परवाना चवंदा अल्लाह जे रसूल तवा असां के मना कई जणो पत्थर ते लिखो अचियो असां के केड़ी ताकत आ जो तां जे झलण खां मना करण खां बाद में भी कुराड़ी दे वेंदास नबी साईं फरमायो शो भला कुराड़ी नजर नथी अचे बजणाव थी भी रहा मिठा मोहम्मद करीम हुआ द बीमार थी पया मां हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अखलाकन दा कुर्बान वणा तां असां जुआ चवा तेड़ी खल में उछलियो जो निकरे ही न नबी ज़ंजन जे अखलाकन ता कुर्बान वणा नबी ज़ंजन फरमायो साहब बचो तां भी हलो मां भी हलां तो अली कुराड़ी को तब पुरजीदा करे अचूं नबी ज़ंजन साहबा इकराम जी जमात सां गॾु कुराड़ी जे दरवाजे ते नबूवत वारनि हथन मुबारकन सां दरवाजो खड़कायो अंदरों चौकीदार आवाज ॾिनो मन धकल बाब केर तो असांजो दरवाजो खड़काए नबी ज़ंजन नबूवत वारी पाक ज़ुबान मुबारक सां जवाब ॾींदे फरमायो अना मुहम्मदुर रसूलुल्लाह मां मोहम्मद अल्लाह जो रसूल ताजे दरवाजे ते आयो आ किए मिठा मोहम्मद करीम ता आया हो नबी ज़ंजन फरमायो जेका कुराड़ी मांजी खिदमत कंदी उहा नजर नथी अचे मां गोला जला निकतो आ चौकीदार ज़ारो कतार रोई
करे चवे तो मिठा मोहम्मद करीम हो त गंद जूं ढेरियूं भी उछलाए रस्ते में कंडा भी विछाए ता ता चो त खिदमत कंदी उहा त बीमार थी पया नबी साईं फरमायो देर न कर मुखे जल्दी कुराड़ी वठी हल वो चौकीदार नबी साईं के वठी कुराड़ी जे मथा बियारे तो नबी साईं डिठो त कुराड़ी जा तारा छत में लगा पिया सकरात जारिया अल्लाह से जो कर डमर अजाब वसंदे नजर आयो नबी साईं नबूवत वारा हथरा मुबारक मथे खणी दुआ गुण फरमाए मुंजा अल्लाह गंद जूं ठहरियूं त मांजे मथा पियो उछलाए पर मां तञा नाराज़ी न थियो आ तुजो कर डमरे अजाब मांखे कुराड़ी जे मथा नजर तो अचे ए मुंजा अल्लाह मां भी माफ तो क्या तू भी माफ करे नबी साईं जी दुआ मुबारक अञा पूरी मस थी वई त कुराड़ी जूं अखियूं खुली वयूं केर मथा बीठो आ जे वो मोहम्मद करीम जंहिंजे मथा गंद जूं ढेरियूं उछलाए पई कुराड़ी चवे थी ए मिठा मोहम्मद करीम भला बदलो वठण आयो आहियां छा नबी साईं फरमायो न न मां त बदलो न वठंदो आहियां जेको बुराई कंदो आहे मां मिठो मोहम्मद करीम उन सां बि भलाई कंदो आहियां तेरे करे अल्लाह ताला फरमाए दफा बिल्लती हिया अहसन फैज़ल लज़ी बैनक व बैनहु अदावतुन कअन्नहु वलियुन हमीम मां जेको बुराई कंदो आहे त मां उन सां बि भलाई कंदो तूं त गंद जूं ढेरियूं उछलायूं रस्ते में कंडा विछाया जॾहिं तुझी पुछा कई त ख़बर पई तूं बीमार थी पई आहीं मथो जो आयुमि त तुझे मथां अल्लाह जो कर डमर अज़ाब वसंदे नज़र आयो मां त दुआ घुरी आहे तोखे माफ़ी मिली आहे कुराड़ी चवे थी साईं काफ़िर कूड़ा आहिनि तव्हां सचा हो देर न कयो जल्दी कयो कलमो पढ़ायो त मां बि तव्हांजे ग़ुलामीअ में ज़िंदगी गुज़ारे जहन्नम खां बची जन्नत जे मालिक ऐं वारिस हक़दार थिया त टे शयूं हिदायत जो ज़रियो हिकु काबतुल्लाह जी ज़ियारत बियो कुरान शरीफ जी ज़ियारत ऐं टियों नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत वारे नूरानी चेहरे मुबारक जी ज़ियारत भी हिदायत जो ज़रियो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो ऐं भाइरो वॾे शान वारे तव्हां असां नबीअ जा उम्मती आहियूं वॾियूं नबी साईं खे मके जे काफ़िरनि तकलीफ़ां ॾिनियूं नऊज़ बिल्लाह केमल मजनून दा कोठन अल्लाह से जवाब दिनो नून वल कलम व मा यस्तरून मा अंत बिनिमत रब्बिक बिमजनून तवा चरिया हो मुझो मिठो मोहम्मद करीम द सियाणन जो सरदार मां त ये कायनात ही मिठे मोहम्मद करीम जे सदके जोड़िया फलौला मोहम्मदुन मा खलक़त आदम वलल जन्नत वलल नार ये मिठे मोहम्मद करीम के पैदा न किया त पीरियों नंबर जो इंसान हजरत आदम मां आदम के पैदा न किया जन्नत जहन्नम के पैदा न ये कायनात मिठे मोहम्मद करीम जे सदके जुड़िया त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो ऐं भाइरो नबी साईं के वॾियूं तकलीफ़ां आयूं अल्लाह ताला हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के मेराज कराए पंहिंजे ज़ात जो दीदार कराए सैर सफर क्या नबी साईं जे महिल निकता काबतुल्लाह शरीफ खां बुराक ते सवार थिया हिकड़ी जाइ ते बुराक बीठो ए बुराक हीअ कहिड़ी जॻह आ बुराक चवे थो हज़रत जिब्राइल अमीन गॾा हज़रत जिब्राइल अमीन ॿुधाए थो ए मिठा मोहम्मद करीम ही यसरब याने मदीनो शरीफा वरी थोड़ो अॻिते हलिया बुराक बी रहियो नबी साईं पुछा कई बुराक ए जिब्राइल अमीन हीअ भला कहिड़ी जॻह आ कि ये बैतुल्लाह माजात हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह ताला बिना बेजे पैदा करणो फरमायो वरी नबी साईं थोड़ो अॻिते हलिया वरी बुराक बीरियो नबी साईं पुछा कई कहिड़ी जॻह आ सही तूर सीना जबल हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जाते अल्लाह से जाम कलाम थींदो नज़ारा कंदे नबी साईं बैतुल मुक़द्दस मस्जिद में पहुता सवा लख नबियन जी ज़ियारत करे नबी साईं नफली नमाज पढ़ाई सवा लख नबियन जी इमामत जो शर्फ हासिल कयो
पीरे आसमान ते नबी जन हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम सा मुलाकात कई बे आसमान ते नबी जन हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम सा मुलाकात कई टे आसमान ते हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हजरत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम सा मुलाकात कई चौथे आसमान ते हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हजरत इदरीस अलैहिस्सलातु वस्सलाम सा मुलाकात कई पंजे आसमान ते हजरत हारून अलैहिस्सलातु वस्सलाम सा छह आसमान ते हजरत मूसा अलैहिस्सलाम सा सते आसमान ते हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम सा मुलाकात कई सबनी मरहबा कई पर नबी सजन जमल हजरत आदम नबी सा मिलिया नबी सजन फरमायो हजरत आदम नबी डाडो सजे पासे रे निहारे पियो तो खिले पियो खबे पासे रे निहारे पियो तो रोए पियो मां पुछा कम भला डाडो आदम शाजे करे सजे पासे रे निहारे खिले दो खबे पासे रे निहारे रोए हजरत जिब्राइल अमीन जवाब नहीं करे फरमायो ए मिठा मोहम्मद करीम हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम सजे पासे रे निहारे इन जे करे खिले तो जो इन जी औलाद जा जेके जन्नत में वञण वारा रूह इन सजे पासे रो रखियल इन ॾिसी खिले तो खुश तो थे त ही जन्नत में वेंदा इन्हन अल्लाह जे हुकुम जी फर्मा बरदारी कई आ नाफरमानी को पाण के बचायो आ शैतान को पाण के बचायो आ नफसानी ख्वाहिशात को इन्हन पाण के बचायो आ इन्हन फर्मा बरदार थी करे दिल में खुदा जो खौफ रखी करे इबादत करे जिंदगी गुजारिया नबी ने रसूल जी ताबेदारी करे गुजारियो आ ऐ खबे पासे दे निहारे करे रोए तो इन जे करे जो इन जे पासे दान जी औलाद मु असा सब हजरत आदम अलैहिस्सलाम जी औलाद असा सबनी का वडो अबो डाडो केरा रही जो हजरत आदम अलैहिस्सलाम खबे पासे दे निहारे करे रोए तो जो न जे औलाद जा जहन्नम में वञण वारा रूह खबे पासे रो रखियल रोए तो तही नफीस ही नाज़िक जहन्नम जी बाह खतरनाक काडो सही सकदा असा कमजोर हूं असा के पैर में कंडो लगे भी रड़दा निकरी वनी केवल जो चक बर्दाश्त न थे पवा जहन्नम जी बाह और जिला कुरान अजीम में अल्लाह ताला फरमा वकूद हन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफिरीन वा जहन्नम जी बाजे में पत्थर मानू प्या सड़दा बरदा हुआ त काफरन जला तैयार जला जेके अल्लाह अल्लाह जे रसूल जा इनकारी हिन जेके कुरान पाक जा इनकारी हिन तां द कलमु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़न जला पढ़न वारन जला जन्नत जा महला तैयार हिन वा जन्नत जेमे मथे सोन जा महला देठो नरियूं दिवन कुरान अजीम में अल्लाह ताला फरमा फीहिमा ऐनान तजरियान फबअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान वा जन्नत जे में मथे सोन जा महला देठो नरियूं दिवन साईं शाजू नरियूं कुरान अजीम में अल्लाह ताला फरमा अनहारुम मिन माइन गैर आसिन अनहारुम मिन लबनिन लम यतगय्यर तामुहु अनहारुम मिन खमरिन लज़्ज़तिन लिशारिबीन अनहारुम मिन असल मुसफ़ा पीरे नंबर ते अल्लाह ताला फरमाए दो पानी जो नारी दिवन पींदो त खीर खां वधीक सफेद माखी खां वधीक मिठो बे नंबर ते फरमाए खीरन जो नारियूं टे नंबर ते फरमाए शराबन तौरा जो नारियूं चौथे नंबर ते अल्लाह ताला फरमाए दो माखिन जो भी नारियूं दिवन तां द कलमे वारन जे लाइ इहा जन्नत तैयार थियला जे जन्नत में सुख ही सुखा दुख जो नालो ही नाहे जे जन्नत में नबियन जो ज़ियारतूं द थींदियूं जे जन्नत में साहबा इकराम में अहल बैत इज़ाम जो ज़ियारतूं द थींदियूं जे जन्नत में तब ताबीन औलिया अल्लाह बुजुर्गन जो ज़ियारतूं द थींदियूं जे जन्नत में अल्लाह से जे प्यारन बारन जो द ज़ियारतूं थींदियूं हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी बेर वारन जी ज़ियारत थींदी हज़रत साईं अमरोट वारन जी ज़ियारत थींदी
जे जन्नत में वडन वडन बुजुर्गन हजरत से हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैहि जी ज़ियारत थीनी वली कामिल होया इन जो ज़ियारतूं थीनियूं हसनैन करीमैन जो ज़ियारतूं थीनियूं हजरत अबू बकर सिद्दीक जी ज़ियारत हजरत उमर फारूक जी ज़ियारत हजरत उस्मान गनी जी ज़ियारत हजरत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जी ज़ियारत हजरत हसन हजरत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जो ज़ियारतूं थींदियूं पर अल्लाह ताला 70,000 पर्दा पासे करे पांजे ज़ात जो दीदार जो कराइंदो त उम्र जा थक ओलाई लही वेंदा रब जे ज़ात जो दीदार भी आहे जन्नत में तेजे करे कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो फमन कान यरजून लिका रब्बिही फलयअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बिही अहदा अल्लाह ताला फरमाए तो जे कदे ता मुके दिल चाहे थी असा पांजे खालिक मालिक रब रहमान के दिसऊं जे मिट्टी मो मानू कयो तब पाण में अमल सालिह पैदा कयो बियो तौहीद ते जिंदगी गुजारियो रब जी ज़ात सां के शरीक ऐं भाईवार न कयो तौहीद ऐं अमल सालिह पाण में पैदा कयो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो इहा जन्नत असा कलमे पढ़ण वारन जे लाइ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ण वारन जे लाइ कलमो पढ़ो त तव्हांजो बि ईमान ताज़ो थींदो पढ़ो त सही चो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हाणे कलमे वारन जे लाइ इहा जन्नत बाकी जगह नाफरमान जगह कलमे जा इनकारी कुरान पाक जा इनकारी अल्लाह अल्लाह जे रसूल जा इनकारी उन्हनि जे लाइ जन्नम जी बाह तव्हां कलमे पढ़ण वारा ज़ोरीअ तां पाण खे जहन्नमी बणायो पाण खे मुशरिक बणाए जहन्नमी बणायो पाण खे बेनमाज़ी बणाए जहन्नमी बणायो पाण के जुआरी बनाए जहन्नमी बनायो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको जुआ तो खेडे जेतरो टाइम जुआ जो सामान हथ में पकड़ियो बीठो आ जण त सूअर ऐं खिंजीर जे रत में हथ भरियो बीठो आ ज़ोरियता पाण में गिला गीबत करे जहन्नमी बनायो नबी जन फरमायो हदीस पाक में तो जे साईं साहबा कराम जी जमात गडा हलंदे हलंदे ब कब्रूं अची वयूं बई कब्रूं जहन्नम जो खडो नबी जन फरमायो जां त इहा अंदर जन्नत जो बाग आ जां जहन्नम जो खडो आ जेका तव्हां खे ॿाहिरों मिटी थी नज़र अचे इन्नमल कब्रु रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह व हुफ़रतुम मिन हुफ़रिन नार नबी जन फरमायो ॿाहिरों मिटी आ अंदर जहन्नम जो खडो साहबा कराम मुशाहिदा कन अल्लाह जा रसूल छाजे करे नबी जन फरमायो इन्हनि मां हिकिड़ो उहो आहे जेको गिला कंदो गीबत कंदो चुगलखोरी हुन जी ॻाल्हि हुन खे ॿुधाईंदो ॿ माण्हू पाण में विड़ाईंदो अॼु हुन जी क़बर बि जहन्नम जो खॾो आहे ॿियो उहो आहे जेको पेशाब कंदो ऐं नापाकी में रहंदो पाकाई हासिल न कंदो अॼु हुन जी बि क़बर जहन्नम जो खॾो लॻी पई आहे इन्नल्लाह युहिब्बुत तवाबीन व युहिब्बुल मुतत्तहिरीन अल्लाह तबारक व तआला पाक ऐं साफ़ रहण वारे बाने बानी खे पसंद फरमाईंदो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो ऐं भाइरो तव्हां ज़ोरियता पाण खे जहन्नमी बणायो नेक अमल सालिह पाण में पैदा कयो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी ऐं गुलामी पाण में पैदा कयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एडो तव्हां सां गुनहगार उम्मत सां प्यार सफर में त दुआऊं घुरियो हज़र में त दुआऊं घुरियो पर मेराज वारी रात रूबरू रब जी ज़ात सां दीदार ऐं मुलाकात कई तॾहिं बि तव्हां सां गुनहगार उम्मत खे नबी सजन न विसारियो नबी सजन खे बि वॾियूं तकलीफ़ आयूं अल्लाह जी ज़ात जो दीदार जो क्यों त नबी सजन उमिरि जा थक ओलाई लही आहे वरी नबी सजन दुआ घुरी मुंहिंजा अल्लाह हाणे मूंखे को अहिड़ो तोहफ़ो ॾे जंहिं तोहफ़े जे करे मुंहिंजे उम्मत जा माण्हू जहन्नम खां बची जन्नत जा हक़दार थियनि मेराज तो नबी सजन नमाज़ जो तोहफ़ो वठी आया तंहिंजे करे त नबी सजन फरमा सलात मेराजुल मोमिनीन मूंखे नमाज़ जे मौज़ूअ ते बि ॿ चार ॻाल्हियूं करणियूं आहिनि
शान साहबा शान अहल बैत ते भी माखे बचार गालियों अर्ज रखणियूं हिन। जलसे जो मौजू आहे मेराज मुस्तफ़ा ऐं शान नमाज शान अहल बैत इज़ाम जो भी वडो शान आहे। असांजी हिकड़ी अख साहब आहे त बी अख अहल बैत इज़ाम। ये पखी हिकड़े पर सां न उॾी सघंदो अहिड़े नमूने सां जेकॾहिं को साहब सां मोहबत रखे तो अहल बैत इज़ाम जो दिल में बुग़्ज़ा त इहो भी दुनिया में भी नाकाम आखिरत में भी जेकॾहिं को अहल बैत इज़ाम सां मोहबत करे तो साहबा इकराम को के हिकड़े साहब को भी नफ़रत करे तो वो भी दुनिया में भी ज़लील ख्वार त आखिरत। सब साहब सगोरा भी वडे शान वारा अहल बैत इज़ाम भी वडे शान मान मर्तबे वारा। ओ अहल बैत इज़ाम हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अज़वाज मुतहरातिन ऐं अहल बैत इज़ाम पंजतन पाक के भी अहल बैत चयो वेंदो आहे। जो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काफरन सां मुनाज़रा कया काफरन न मञो आखिर मुबालो क्यों हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबूवत वारी चादर मुबारक मथों विझी करे फरमाया अल्लाहुम्मा हाउला अहल बैती ए मुंजा अल्लाह से हे मुंजा अहल बैत थी। इन में हजरत हसन भी आ हजरत हुसैन भी आ अम्मा फातिमा सां रज़ी अल्लाह ताला अन्हा भी आ हजरत अली साईं भी आ हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण भी आहिनि। जो हजरत हसन साईं भी वडे शान वारो हजरत हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु भी वडे शान वारो अम्मा जन्नत खातून भी वडे शान मान मर्तबे वारी हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु भी वडे शान मान मर्तबे वारो आहे। जंहिंजे नमाज जी तारीफ अल्लाह ताला कुरान पाक में करणु फरमाई। कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो तराहुम रुकान सुज्जदन यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद। अल्लाह ताला फरमाया तो मुझे बाने अली दे निहार और हर वक्त ताके मां अल्लाह जी नमाज पढ़दे नजर ईंदो मां अल्लाह से जा सजदा रुकू कंदे नजर ईंदो। एडी मां अल्लाह जी नमाज पढ़ी दे एडी मां अल्लाह जी नमाज पढ़ी दे जो सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद। घणा सजदा करण जे करे घणी नमाज पढ़ण जे करे उन जे नेड़ वारी जात सजदे वारी जात निहार दो त तां के नमाज जा निशान नजर ईंदा। हजरत अली साईं पक्को मोमिन हो पक्को मुसलमान हो। हजरत अली साईं वो अहल बैत वो जवान आ जंहिंखे 10 सालन जी उम्र में अल्लाह से दीन इस्लाम जी दौलत सां नवाज़ियो। नंढनि में सभिनी खां पहिरियों जो कलमो पढ़ण वारो हजरत अली उल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे ऐं हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो सिपाही ऐं सोटा एॾे शान मान मर्तबे वारो जंहिंखे हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अन मदीनतुल इल्म वालियुन बाबा मां इल्म जो शहर अली उन जो दरवाज़ो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अक़ज़ाकुम अली ताम भले में भलो फैसलो करण वारो आ त मुंहिंजो सोट अली आ। हजरत अली साईं जा अदल इंसाफ जा एतिरा फैसला थियलन नबी साईं जे ज़माने में भी हजरत अली साईं फैसला करणु फरमाया। हजरत अबू बकर सिद्दीक़ जे खिलाफत दौर में भी फैसला करणु फरमाया। हजरत उमर फारूक ऐं उस्मान गनी जे खिलाफत दौर में भी हजरत अली साईं अदल इंसाफ जा फैसला करणु फरमाया। वडा हक इंसाफ अदल इंसाफ जा हजरत अली साईं तिजे के नबी साईं ने फरमायो वक़ज़ाकुम अली ताम भलो फैसलो करण वारो मुझो सोट अली आ। हजरत उमर फारूक जे खिलाफत जो दौरा ये अदालत लगी हजरत उमर फारूक ओ एकड़े नौजवान के बदी खणी आया जैसे न पाजे मालिक के कत्ल कियो आहे। हजरत उमर फारूक उन खां पुछा कई दे हवा किसे मां बिल्कुल पांजे बालक के कत्ल कियो आ पर माया बेडो माया बेगुनाह बेकसूरा। हजरत उमर फारूक परेशान थियो ना इकरार करे तो मने तो मालिक कत्ल कियो वरी जे तो मां आया बेडो या
हज़रत उमर फारूक परेशान वेठो झट मस गुज़री हज़रत अली साईं आयो हज़रत अली साईं पुछा के उमर छा ॻाल्हि आहे जे मां ॾी फ़ैसिलो आयो आहे छोकिरो मञे तो मालिक क़त्ल कयो आहे वरी चए तो मां बेगुनाह आहियां हज़रत अली साईं फरमाया पुट ॾे हवाले छा ॻाल्हि आहे उहो छोकिरो जवाब ॾेई चवे तो साईं बिल्कुलु मां क़त्ल कयो आहे मालिक खे पर बेगुनाह आहियां चए तूं कीअं बेगुनाह आहियां चए साईं मां इन जे करे बेगुनाह आहियां जेको मुंहिंजो मालिक हो उन में बुरो फेल हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जो कौम वारो मुखे गुनाह जी दावत दे पियो मां पंहिंजी जान छॾाइण जे लाइ गुनाह खां बचण जे लाइ मालिक खे क़त्ल कयो आहे हज़रत अली साईं फरमाया हलो त इन जो फ़ैसिलो हली कब्रिस्तान में था कयूं सॼी जमात हले थी समूरा हलन था उन कब्र जे मथां पहुता हज़रत अली साईं फरमाए थो कब्र खोटो हज़रत उमर फारूक चवे थो छा ॻाल्हि आहे हज़रत अली साईं फरमाए थो मूंखे मिठे मोहम्मद करीम जी उहा हदीस यादि आहे नबी सजन फरमायो जंहिंमें हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जो कौम जो बुरो फेल हूंदो जंहिंमहिल मरी वेंदो मिट माइट खणी उनखे कब्र में दाख़िल कंदा अल्लाह ताला अंदरो अंदरो मलाइकनि जे ज़रिए उनजे लाश खे खणा हज़रत लूत अलैहिस्सलाम जी कौम ताईं पुॼाईंदो हाणे खोले ॾिसो कब्र जेकॾहिं लाश अंदरि मौजूदु आहे मयत मौजूदु आहे त छोकिरो ॾोही आहे हिनखे खणी करे सज़ा ॾियो जेकॾहिं लाश मौजूदु न आहे त छोकिरो बेगुनाह आहे कब्र जो खोटो त कब्र ख़ाली आहे मालिक अंदरि नज़र न आयो हज़रत अली साईं चए थो छोकिरे खे आज़ाद कयो बेगुनाह आहे हज़रत उमर फारूक चए थो लौला अली हलक उमर जे अली न हुजां त उमर जो हलाक थी वञे अलाए कहिड़ो फ़ैसिलो करे त ये हज़रत अली साईं जे अदल इंसाफ़ जा वॾा फ़ैसिला वरी हिकिड़ो ॿियो हज़रत अली साईं वटि फ़ैसिलो आयो ॿ माण्हू हिन सफ़र में गॾु था हलनि उन्हनि वटि हिकिड़े वटि 5 मानियूं आहिनि ऐं हिकिड़े वटि 3 मानियूं हलंदे हलंदे ये सफ़र कंदे हिकिड़े वण जे हेठों वेठा अञा मानी खाइण अञा मस शुरू कयूं त हिकिड़ो 3 माण्हू आयो सलाम करे बीह रहियो त हुननि जे दादा वालेकुम सलाम वे असां सां गॾु मानी खा हाणे मानी खाधी 3 माण्हुनि मानी खाधी जेको 3 माण्हू ॿाहिरों आयो सलाम करे वेठो जंहिंमहिल मानी खायो थियो त उन्हनि खे एहसान तौर बदले में उन्हनि खे 8 दिरहम ॾेई करे हलियो वियो हाणे पोइ तो हे ॿई पाण में विड़ी पिया जंहिंजूं 5 मानियूं उहो चए मां 5 दिरहम खणा जंहिंजूं 3 मानियूं उहो वरी उनखे 3 दिरहम ॾे पियो हो चिड़ी पियो चए न बराबरि ते हिसाब लॻाए 4 तूं खण 4 मूंखे ॾे ईअं विड़दे विड़दे फ़ैसिलो हज़रत अली साईं जी अदालत में आयो वक़्ज़ाकुम अली ताम भलो फ़ैसिलो करण वारो मुंहिंजो सोट अली आहे अदा असां हज़रत अली साईं जा नौकर हूं असां हज़रत अली साईं जा गुलाम हूं हज़रत अली साईं असांजो मुर्शिद आहे हज़रत अली साईं कुरान पाक जो कारी हाफ़िज़ आहे हज़रत अली साईं नमाज़ी आहे हज़रत अली साईं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो सिपाही ऐं सोट आहे हज़रत अली साईं जा असां गुलाम हूं मतां कंहिंखे इहा ग़लत फ़हमी हुजे त ही मौलवी साहब अहल बैत जो शान बयान नथा कनि हज़रत हसन हुसैन जो हज़रत अली साईं जो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे वरी कॾहिं कंहिं ॿिए मौक़े सां तव्हां जलसो रखो इंशाअल्लाह ताला शान अलीउल मुर्तज़ा जे मौज़ूअ सां 2 कलाक मां वाइज़ कंदुसि सिर्फ़ हज़रत अली साईं जो क़ुरान ऐं हदीस मां शान बयान असां सचा आशिक़ ऐं परवाना त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो फ़ैसिलो आयो हज़रत अली साईं जी अदालत हज़रत अली साईं ॻाल्हियूं ॿुधी करे उन 3 माननि वारे खे हज़रत अली साईं फरमाए थो जेकॾहिं ही तोखे रज़ा ख़ुशीअ सां 3 दिरहम ॾेई थो त तूं वठ जेकॾहिं नथो वठे त मां हज़रत अली साईं जो फ़ैसिलो कुझु और आहे चए मां फ़ैसिलो कराईंदुमि पोइ हाणे भले जेको नसीब हुजे हज़रत अली साईं फरमायो ठीकु आहे फ़ैसिलो था कयूं अजी फ़ैसिलो थियो हज़रत अली साईं फरमायो असां हाणे हिसाब बराबरि ते लॻाईंदासीं हिक मानीअ खे 3 टुकड़ा था कयूं हज़रत अली साईं फरमायो जंहिंजूं 3 मानियूं उनखे जेकॾहिं हिक मानीअ खे 3 टुकड़ा कजनि त इहे थियनि थियूं 9 मानियूं घणा था थियनि टुकड़ा साईं 9 टुकड़ा थींदा न हिकिड़ी मानीअ खे 3 टुकड़ा कर वरी ॿीअ खे 3 वरी 3 खे इहे थिया 9 टुकड़ा वरी जंहिंजूं 5 मानियूं हज़रत अली साईं फरमाए इन जी बि हिक मानीअ खे 3 टुकड़ा कजनि त इहे थियंदा 15 टुकड़ा हाणे असां हिसाब बराबरि ते लॻाईंदासीं कंहिं घणो खाधो कंहिं थोरो इहो अलाह खे इल्म आहे
हर ये गडल सजल मुकम्मल ये 24 टुकड़ा थंदा हजरत अली सही फरमाए दो जेको टियों मानू ता सा बैठो उन हिकड़ो टुकड़ो न टिन मानन वाले जो खादो 7 टुकड़ा उन जा खादा जेनियो 5 मानियो हुन 8 पान टुकड़ा खादा हिन भी 8 पान खादा तेजे करे मां अली सही जो अदल इंसाफ है मुजो फैसलो यो आ 7 दिरहम उन के देना वजन जेजू 5 मानियो न 1 दिरहम उन जो हक दो बिए जेजू 3 मानियो उन के फैसलो समझ में अचियो जेको 3 दिरहम न वटे हजरत अली साईं जो फैसलो समझी 1 दिरहम वठी खिलदो हलियो अक़ज़ाकुम अली ताम भलो फैसलो करण वारो मुजो सोट अली आ हजरत अली साईं जो वडो शान है मान है मर्तबो हजरत अली साईं नमाज़ी तेजे करे कि अल्लाह वारे जिवा हजरत अली साईं ते नमाज़ी पर उन जा बचड़ा हजरत हसन हुसैन नमाज़ी तेजे करे कि अल्लाह वारे जो अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो हजरत अली साईं के शहादत थी भी अल्लाह जो कुरान नमाज पढ़ दे 21 रमजान ते हजरत हसन साईं वो जाग में तो कुरान पढ़ दो पर निंद में भी हजरत हुसैन साईं रजी अल्लाह ताला अन्हु जो एडो कुरान नमाज सा प्यार जो हुआ तो हर वक्त सफर में हजर में मक्के में मदीने में जाते काते जंगन के मैदान में हजरत हुसैन साईं नमाज पढ़ी पर करबला जे रतालूदा मैदान में 72 साथी शहीद थिया हजरत अली असगर कुर्बान हजरत अली अकबर कुर्बान पान चैन 5 ॾींहं जो न्याल बुखायल हजरत हुसैन साईं रजी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो ज़ालिमो बच्चन जी परवाह ना है भाइरन जी परवाह ना है साथिन जी परवाह ना है मानी जी परवाह ना है पानी जी परवाह ना है मोहलत दियो त मां कुरान नमाज पढ़ी दुनिया वारन के बुधाए वञा त कामयाबियत कुरान नमाज में जे कने परवाह है त अल्लाह जे कुरान है अल्लाह जे नमाज जिया हुसैन तू काडो पानी आनी दे जो वुजू कंदे बाता खुद पुछा क्या तीर ने तलवारन जी बरसात हले दी कि हजरत हुसैन साईं नमाज न पढ़या त हजरत हुसैन साईं के मयार ही न दिया को पर इन टाइम ते भी हजरत हुसैन साईं के बच्चा याद ना आन इन टाइम ते भी हजरत हुसैन साईं के भाइर याद ना आन साथी याद ना आन मानी याद ना है पानी याद ना है याद आत अल्लाह जो कुरान नमाज आ हुसैन शाह सा वुजू कंदे काडो पानी आनी दे की नमाज पढ़ दे जे तो जालिमो ता के खबर ना है असा बई भाइर वडो वडो हजरत हसन ऐं मां 10 सालन जी उम्र में अम्मा जी जल जे ज़बान में कुरान बुधी हाफिज ऐं कारी दिया से मां कुरान जो हाफिज कुरान जो कारी कुरान जो आलिम अज भी मुझे अखिन जे सामू कुरान अजीम जी आयत फरेदी फलम तजदू मा अनफत यम्ममू सईदन तय्यबा जे करे पानी न मिले मिट्टी सा तयम्मुम करे भी मां अल्लाह जी नमाज पढ़ो न छड़ो मां तयम्मुम करे भी नमाज पढ़ दूं हजरत हुसैन जी नमाज पढ़न शुरू करे दिनी बिठायन रुकू में ता वञन सजदे में ता वञन त ज़ालिम मथो हमलो करे हजरत हुसैन साईं के शहीद ता कन मुंडी मुबारक जिस्म दारती थे रस्ते में खयूं दाजन चपड़ा चुरंदा कन वेजो कन त ज़बान ते अल्लाह जे कुरान जी तिलावत शाबा पढ़न ओ ही अल्फाज जारी यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम तो उन्हनि जो प्यार नमाज सां कुरान सां हज़रत अली साईं जो प्यार नमाज ऐं कुरान पाक सां पर हजरत हसन हुसैन जी अम्मा जन्नत खातून अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो जे कने प्यारो त अल्लाह जे कुरान अल्लाह जे नमाज सा अम्मा जन्नत खातून नबी साईं जी प्यारी न्याणी जेके नबी साईं ने फरमायो हजरत हसन हुसैन के नबी साईं ने फरमायो अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहल जन्नत जन्नत में वञण वारन जवानन जा हजरत हसन हुसैन सरदार हैं अम्मा जन्नत खातून के नबी साईं ने फरमायो मुझी प्यारी न्याणी जेके भी औरतूं जन्नत में जो सभनी जी सरदार मुझी प्यारी न्याणी हसन हुसैन जी अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा अम्मा जो एडो कुरान नमाज सां प्यार मां पूरी दुनिया जे अमरन भेनु न्याणन औरतुन के बुधाण चाहां थो ता सभनी जी सरदार अम्मा जन्नत खातून हुंदी जन्नत में अम्मा जो पर्दे सां प्यार हो
ऐं कुरान पाक में अल्लाह से पर्दे जो हुक्म ॾिनो आहे। कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो वक़र्न फी बुयूतिकुन्न वला तबरजन तबरजुल जाहिलियतिल ऊला। पर्दे जो हुक्म आयो कुरान पाक। हज़रत उमर फारूक के तराई दफा हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज कयो अल्लाह जे रसूल पंहिंजे अज़वाज मुतहरात के पर्दे जो हुक्म ॾियो। छा जो पर्दे जो। नबी साईं जन खामोश रहन पिया, अल्लाह ताला जे हुक्म जो इंतजार हो। छो तो कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो मुझो प्यारो पैगंबर मा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युहा। जेस ताणी मां अल्लाह जी वही नाज़िल न थींदी आहे तेस ताणी ज़बान मुंह ॻाल्हाईंदो ई नाहे। वही जो इंतजार हो। और खबर तने पई त कुरान अज़ीम जी ही आयत सगोरी नाज़िल थी वक़र्न फी बुयूतिकुन्न वला तबरजन तबरजुल जाहिलियतिल ऊला। अदाने मां तां तो पुछा क्या हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अज़वाज मुतहरात खां वधीक भला को ॿियो को वधीक हयादार ऐं पाक दामन थी सके तो छा। जॾहिं हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह ताला जे वही खां सवाइ हिकिड़ो लफ़्ज़ ज़ुबान मां नथा ॻाल्हाइनि त नबी सां जन हिकिड़ी बि अज़वाज मुतहरा सां पंहिंजी मर्ज़ीअ सां निकाह न कयो। जेके बि पाक दामन हयादार हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं अज़वाज मुतहरा तव्हां असां मोमिननि ईमान वारनि जूं अमड़ियूं आहिनि कि न। अल्लाह ताला फरमाए अन्नबिय्यु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहुम उम्महातुहुम व अज़वाजु उम्महातुहुम। मिठे मोहम्मद करीम जूं पाक दामन हयादार अज़वाज मुतहरात असां जे ईमान वारनि जूं जो माहिर आहिनि। मञो था कि नथा मञो। ऐं सभई पाक दामन हयादार उन्हनि ॾे जॾहिं पर्दे जो हुकुम आयो त पोइ तव्हां असां जूं घर वारियूं तव्हां असां जूं अमड़ियूं तव्हां असां जूं भेनर। हदीस पाक में तो अचे जेका औरत घर जी चौदीवारीअ में मथे उगाड़े घुमे थी हिकिड़ो भी मथे जो वार नजर तो अचे उन औरत जे मथों अल्लाह जा मलाइका लानतूं था कनि। पोइ अॼु जे मुंहिंजे अमड़ियुनि भेनरुनि न्याणियुनि खे कंहिं इजाज़त ॾिनी आहे जो घिटियुनि में रस्तनि में बाज़ारनि में बेपर्दा थी घुमनि मथे उगाड़ियूं थी घुमनि। ये अल्लाह जे अज़ाब के दावत ॾियनि थियूं पंहिंजी दुनिया भी विञाइनि थियूं त आख़िरत भी विञाइनि थियूं। मथा ढकियो वेचारो जुनैद जमशेद साहब तबलीग जमात वारो अल्लाह इनखे घुरियो। अॻु में इहो ॻाइणो फनकार हो ॻाईंदो वरी जंहिंमहिल अल्लाह जे रस्ते में हली पियो ट्रकियूं पैसनि जूं दरवाज़े ते अची करे झलियो हे ट्रकियूं पैसनि जूं ॾियूं था त वरी तूं ॻाए। उन्हनि ट्रकियुनि खे पैसनि जन खे मोटाए करे अल्लाह जे दीन जी दावत ॾींदो रहियो। आख़िरी टाइम ते जंहिंमहिल इस्लामाबाद मूं जहाज़ ते चढ़े जेके औरतूं उते घुमनि थियूं मथे उघाड़ो घुमनि थियूं पंहिंजी चादर लाहे करे उन्हनि जे मथे ते रखी करे चए थो तव्हां बि त मिठे मोहम्मद करीम जूं उम्मतियूं त्याणियूं आहियो तव्हां बि त ज़ुबान सां कलमो पढ़ियो आहे तव्हां बि मुस्लमाननि जूं न्याणियूं आहियो तव्हांखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे मथे उघाड़े करे घुमण जी तव्हांखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे नमाज़ न पढ़ण जी तंहिंजे करे मुंहिंजूं अमड़ियूं भेनरियूं न्याणियूं तव्हां बि नमाज़ पढ़ो तव्हां बि मथे खे ढके घुमो त अल्लाह जी रहमत तव्हांजे मथां बि वसंदी रहे। इहे वाज़ करे तबलीगां करे जहाज़ ते चढ़ियो अॻिते अञा झट घड़ी मस हलियो जहाज़ जी मिशन फेल थी वई 45 माण्हू हिकिड़ी जॻह ते अल्लाह जे हुकुम सां उन्हनि वीचारनि जो वक़्तु पूरो वीचारा अजल जो शिकार बणिजी विया। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अमड़ियुनि खे भेनरुनि न्याणियुनि खे भी नमाज़ पढ़णी आहे। नमाज़ जो हुकुम जीअं मर्दनि जे लाइ तीअं अमड़ियुनि भेनरुनि न्याणियुनि जे लाइ ऐं पर्दे जो हुकुम मुस्लमाननि जे लाइ। इहा अम्मा जन्नत ख़ातून एडो नमाज सां प्यार एडो पर्दे सां जंहिंमहिल दुनिया में वञे थी आख़िरी टाइम ते भी वसियत करे थी पंहिंजनि बचड़नि हज़रत हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खे हज़रत अली उल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे त मूंखे ढके करे खणजो राति जे टाइम ते खणजो जीअं कंहिंखे इन शइ जो भी इल्म न थिए मता को चए त नबी साईं जी न्याणी हज़रत अली साईं जी घरवारी हसन हुसैन जी अम्मा जो कद हेतिरो मुंहिंजे कद जी भी कंहिंखे ख़बर न पए मता क़यामत जे ॾियारे मां पंहिंजे बाबे मिठे मोहम्मद जे साम्हूं कंधु ई न खणी सघां।
तेजे करे असां भी मिठे मोहम्मद करीम जा उम्मती आहियूं। मां अमड़िन बेनुन न्याणन के गुजारिश तो कया हिकड़ो द पर्दे में छो त नबी संजन जी अज़वाज मुतराज ला भी पर्दे जो हुक्म आयो। साहबा इकराम ने हुक्म आयो इज़ा सअलतुमुहुन्न मतान फसलूहुन्न मिन वराए हिजाब। साहबा इकराम को मथे को हया वारो थी सके तो उन्हनि हुक्म आयो जेकॾहिं तव्हां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने के कमकार सां चो था तव्हांखे इजाज़त न आहे जो मिठे मोहम्मद करीम जे घर में अंदर हलिया अचो। दरवाजे जे ॿाहिरों बीह करे दरवाज़ो खड़का करे पर्दे जे पोयां बीह करे ॻाल्हायो ऐं अज़वाज मुतहरात रे हुक्म आयो वकरन फी बुयूतिकुन वला तबरजन तबरुजल जाहिलियतिल ऊला। अॻ में जेको वक़्तु हुयो वियो गुज़री अॼु खां बाद में क़ुरान पाक जी आयत नाज़िल थी वई आहे के बिना पर्दे जे घर को बाहर निकलण जी इजाजत ना है। हाने जेके अमड़ियों भेनियों न्याणियों चवन थियूं असा क़यामत जे ॾियारे अज़ाब को बचूं तकलीफ का बचूं ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़वाज मुतहरा सां गॾु जन्नत में दाखिल थियूं। अम्मा जन्नत खातून सां गॾु जन्नत में दाखिल थियूं। तो अम्मा द वॾी पाक दामन ही अम्मा द वॾी हयादार ही अम्मा जन्नत खातून द वॾी पर्देदार ही सॼी जिंदगी पर्दे में हया में गुजारे हजरत हसन हुसैन जी अम्मा पर दुनिया में वने थी भी वसियत याद ही करे रात जे टाइम ते खण जो जिए के इन शे जो भी इल्म न थे अम्मा जन्नत खातून जो कद हेतरो ए अम्मा जन्नत खातून जो प्यार हो नमाज सा ॾींहं जो त नमाज़ूं पढ़े रात जो भी हत्ता तवरमत कदमा पैर मुबारक सुजी वेंदा पर अमर जो कुरान ऐं नमाज मोंढो न थींदो हो। हज़रत हसन हुसैन नमाज़ी हज़रत अली साईं नमाज़ी ऐं मेराज जो महीनो आ नबी साईं मेराज तो यो नमाज जो तोहफ़ो वठी आया। नबी साईं फरमा अस्सलात मेराजुल मोमिनीन नबी साईं फरमा नमाज मोमिन जो मेराज आ। अल्लाह जा रसूल कीअं मेराज आ नबी साईं फरमायो जीअं मेराज वारी रात मुके रब से पांजी वेजड़ाई नसीब कई एड़े नमूने सा नमाजी बानी के नमाज में अल्लाह पांजी वेजड़ाई तो नसीब करे। रिवायत में तो जे नमाजी नमाज पढ़दे सजदो तो करे जनो अल्लाह से जे रहमत वारे कदमन में मुंह तो रखे। बी रिवायत में तो जे नमाजी नमाज पढ़दे सजदो तो करे जन तो अल्लाह से जे रहमत वारे झोल में मुंह तो रखे। एडी नमाजी बानी के नमाज में अल्लाह जी वेजड़ाई नसीब जो इंशाअल्लाह नमाज पढ़दा से जो इंशाअल्लाह ताला पान में तौहीद वारी जिंदगी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुलामी पान में पैदा कंदा से पान भी नमाजी थियो पंजे घर जे भातन के पंजन बच्चन बालन के भी नमाजी बनायो पान भी दीनदार थियो पंजे घर जे भातन के भी दीनदार बनायो। असा जो डाडो साईं हजरत मौलाना से अब्दुल रज़ाक मेखो साहब शहीद रहमतुल्लाह अलैह बयान कंदे कंदे चौंदा पुट घर जो हिकड़ो भाती जो बीमार थी पे त घर जे के बे भाती के पो घर में मजो ईंदो मानी वणदी बेचैनी हुंदी न जेकर इहो असांजो हिकड़ो भाती अस्पताल में अल्लाह इन के भी शिफा दे इहो भी तंदुरुस्त थी करे अचे तो साईं फरमाइंदा पुट जेकर ता नेक थियो नमाजी थियो साले थियो दीनदार थियो पर घर जो हिकड़ो को भाती बेनमाजी थियो बेदीन थियो ऐं क़यामत जे ॾियारे जेमल बेनमाजी ऐं बेदीन हुजण जे करे उहो जन्नम ॾे वियो ऐं ता दीनदार ऐं नेक साले नमाजी हुजण जे करे जन्नत ॾे वियो त तां के भी जन्नत में मजो ही नहीं त इहो असांजो हिकड़ो भाती भी जेकर जन्म ॾे न वञे हा जन्नत में वञे हा त तव्हां कोशिश कयो असां भी दीनदार थियूं घर जा भाती भी दीनदार जीअं सॼो घर हिते गॾु आहियूं तीअं उते जन्नत में भी सभु गॾु हुजे जो इंशाअल्लाह ताला पाण भी नमाजी थींदासीं घर जे भातियुनि खे भी नमाजी बणाईंदा कब्र में पीरियूं पुछाणूं थींदव नमाज जो नमाज तव्हां साण हूंदी नमाज जे सदके जिस्म मां इहो रूह निकिरंदो जीअं अटे मां वार निकिरे नमाज जे सदके कब्र बेश्त जो बाग थी वेंदी। हदीस पाक में तो जे मिशका शरीफ जी हदीस आजाद खलल मयतुल कब्र मुसलत लहु शम्स इंद गुरूबिहा केड़े भी टाइम ते नमाजी के कब्र में दाखिल कजे पर नमाज जे सदके अल्लाह उन जे मथा वक्त के ई मुसलत कंदो जो जान सिज लइयो ट्रेपारी जी नमाज वने थी मलाइकन के जंदो दऊनी सली मलाइको छडियो मां नमाज पढ़ा मलाइक अल्लाह से वेठो हूंदा अल्लाह से हो तुझो बानू तुझी बानी जेके मरी कब्र में पहुता आहिनि हिसाब किताब जे लाइ उथारियोसि आहिनि हो त चवंदा छॾियो नमाज़ पढ़ूं हाणे छा हुकुम आहे कब्र में नमाज़ यादि अथनि अल्लाह ताला फरमाए थो इन्हनि बाननि खे तंगी न कयो परेशान न कयो इन्हनि जे लाइ मां अॻु में ई क़ुर शरीफ़ में फ़ैसिलो ॾेई छॾियो
साईं केड़ो फैसलो दिनो थी अल्लाह ताला फरमा अल्लज़ीना हुम अला सलावातिहिम युहाफिज़ून उलाइका हुमुल वारिसून अल्लज़ीना यरसूनल फिरदौस हुम फ़ीहा खालिदून। ये हुए बाना है बानियों जिन दुनिया में मां अल्लाह जे नमाज जी हिफाजत कई नमाज जी हिफाजत करण जे करे यरसूनल फिरदौस हुम फ़ीहा खालिदून इन्हनि खे जन्नतुल फिरदौस में दाखिल जो कंदो मान त वरी मां अल्लाह से ॿाहिरि न कढंदो मान ऐं क़यामत जे ॾियारे महशर जे मैदान में भी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी नमाज वारी निशानी सां सुञाणींदा जो इंशाअल्लाह ताला पाण में नमाज पैदा कंदासीं इंशाअल्लाह ताला पाण में तौहीद पैदा कंदासीं हर शइ जा खज़ाना हिक रब वटि इंशाअल्लाह जंहिं शइ जी ज़रूरत पई हिकिड़े अल्लाह खां घुरदासीं जो इंशाअल्लाह ताला हिन क़ुरान पाक के जेको माखी ऐं मिस्री खां वधीक मिठो आहे जीअं में जायूं ॾींदासीं फरमाया अय्युहल मुज़म्मिलु क़ुमिल लैल इल्ला क़लीला निस्फ़हु वन्क़ुस मिन्हु क़लीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरान तरतीला इन्ना सनुल्की अलैका क़ौलन सकीला इन्न नाशिअतल लैलि हिय अशद्दु वतअन व अक़वमु क़ीला इन्न लक फिन्नारि सबहन तवीला वज़कुर इस्म रब्बिका वतबत्तल इलैहि तबतीला रब्बुल मशरिक़ वल मग़रिब ला इलाहा इल्ला हुवा फत्तखिज़हु वकीला वस्बिर अला मा यक़ूलून वहजुरहुम हजरन जमीला वज़रनी वल मुकज़्ज़िबीन उलिन नामति वमहिलहुम क़लीला। मां कुरान शरीफ घणो इन जे करे पढ़ियुम जीअं तव्हां असां वेठनि जूं त ख़ाली झोलियूं अल्लाह जे रहमत सां मालामाल थियनि सॼो इलाइक़ो अल्लाह जी रहमत सां धोपी वञे दुआ आहे मां जेको चवां ॿुधो अल्लाह ताला इन्हनि सभिनी दीन जे ॻाल्हियुनि जे मथां असांखे अमल करे ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमाए। हीअ असांजो दोस्त आहे हिकिड़ी